बदमाशी है पार्किंग आ रैस पूसट खाना था करे फैसलो कराया न करो छा जो कानून के फॉलो कयूं कानून असां पाण ठाहींदा आहियूं रईस सरदार ठाहींदा कानून खे असां सां इंसाफ़ कयो वञे साईं वॾेरो तव्हां ज़ुल्म छो थो करे साईं असां ग़रीब आहियूं असां हारी माण्हू ग़रीब आहियूं हो ज़मींदार आहे उन जे करे तो के सांदो न आहे त को अशालटा पाए घुमे जॾहिं कोई कमु न हूंदो आहे वांदकाई में उताक में वेही छा कंदा आहियो गिला अच्छा सॼा इहे पाण में सोट मासात वेही करे वांदा वेठा को फ़ैसिलो न आहे पोइ जेको उताक जे अॻियां माण्हू भर जे ॻोठ वारो लंघंदो को ऑफिसर लंघंदो पोइ उनजी गिला कंदासीं अच्छे कपिड़ा पाए जेको लंघंदो न पोइ साड़ पोइ जीअं लंघंदो वञे थो मोतबर अच्छा कपिड़ा पाती थो वठे अच्छा घर में मानी नथी लभेसि मोतबे बाह 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 लोड़ण कुछ भी न साईं असांजो को पैसे ॾोकण जी न आहे साईं पर असां कुड़मी हारी आहियूं हो के असांजे बारे चवंदा त अछा कपिड़ा पाए घुमनि न मुंहिंजी आॾो ज़मीन तव्हां कंहिंजी कंदा उन जी कंदा आहियूं साईं असां बि पंज जरेब उन जी बनी कंदा आहियूं असांजो मासड़ आहे उहो कंदो त मासात आहे लाल ॾिनो कलौड़ो उहो बि कंदो आहे उन जी बनी समझी साईं ज़मींदार आहे पाड़े जो आहे पर साईं वॾा ज़ुल्म कया अथई असां हिन दफ़े असांजे बचनि में धारिया माण्हू घुरिया अथई नंग में असांजे नंगनि में धारिया माण्हू घेरिया अथई साईं असां अपील था कयूं आज सिंध खे गुलाम साहब अवां सां ज़ुल्म छो थो करे वॾेरो साईं ज़ुल्म करे असां सां साईं ज़ुल्म हो ख़ुदा खे ख़बर असां सां ज़ुल्म इन जे करे थो करे त हे असां वटि अचे सुबुह जो शाम जो गुलामी कनि असां गुलामीअ खां नथा कयूं असां पंहिंजे मज़दूरी करे पंहिंजी खाईंदा आहियूं मज़दूरी खाईंदा आहियूं पंहिंजो साह सुतना खणणु चाहियूं था पर हू कंहिंखे सहंदो न आहे